अरे पीरल दे खबर सुबह सुबह साण किना पई दौड़ पवई। चाचा खमो मां वने पे वडेरे वट स्कूल खोलण। छो बा वडेरे जो वड़ी स्कूल में छा वने? गवर्नमेंट तो सॼे पाकिस्तान में स्कूल खोलाए छॾिया आहिनि। चाचा खमो ॿारनि खे स्कूल त मोकिलियो त चवनि था गेट बंदि पियो आहे, वापसि मोटियो अचनि। अबा इहो वरी कीअं? चाचा खमो वडेरो स्कूल ते कब्ज़ो कयो वेठो आहे। स्कूल में माल जो वाड़ो ऐं गोदाम ठाहे छॾिया अथनि। अबा पीरल इहो त ॻोठ सां ज़ुल्म आहे। हल त हली पुलिस खे इतला कयूं ऐं ॻोठ जे कुझु माण्हुनि खे वठी वडेरे जी ओटाक ते हलूं। अरे समझते छाजे लाइ आयो? वडेरे का खरात कया छा? निकिरो हितां हावना चाठा। साहब वॾा असां ते रहम करियो, असां तव्हां खे वोट ॾिना, तव्हां स्कूल ते कब्ज़ो ख़त्म करियो, असांजा ॿार स्कूल पढ़नि। अरे पीरू चरियो थियो आई छा या मोचड़ा घट अथई? ॿारनि खे छॾियो त वञी ॿनियुनि में हारपो कनि। तव्हांजा ॿार पढ़ी करे कहिड़ो तव्हां खे पटको ॿधंदा? साहब वॾा इहो तव्हां ग़लत पिया करियो। ॻोठ जे ॿारनि जो हक़ न खाओ। साहब वॾा तव्हां ॻोठ जा धणी आहियो। असां तव्हां खे चङ मुर्सी जो पटको ॿधायो इन लाइ त तव्हां असां लाइ ज़ुल्म करियो। हाणे असांजा स्कूल न खोलिया त असीं तव्हां जे ख़िलाफ़ कोर्ट में केस दाख़िल कराईंदासीं। अड़े खमू तूं बि तो ॾाढा ॻाल्हाई, करे ना पटको धूड़। सलाम साहब वॾा, काल खे सम्झो, स्कूल जल्दी खाली करायो, मामलो वॾो अथो। साहब वॾा बगले जे ॿाहिरां सॼो ॻोठ गॾु थियो बीठो अथई ऐं मीडिया वारा बि अचनि पिया। फ़िलहाल सम्झण जी कोशिश करियो, पोइ इन मामले खे ॾिसी वठंदासीं। अड़े हाणे निकिरो हितां, अजय बक बक लाथी अथो। सुभाणे स्कूल खाली हूंदो। वाह पीरल वाह, तो वारी मेहनत सजाई थी। जस हुजे तोखे तो न सिर्फ पंहिंजे पर सॼे ॻोठ जे बारे में सोचो। चाचा खमो इहो न सिर्फ़ मूंखे पर सॼी सिंध जे नौजवान खे सोचणु खपे ऐं अहिड़े ज़ालिम वॾेरनि जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइणु खपे। असां जे हिमत न कंदासीं त वॾेरनि जे ज़ुल्म ऐं ग़ुलामी में ज़िंदगी गारे मरी वेंदासीं ऐं असांजो ईंदड़ नस्ल बि ईअं तबाह थी वेंदो।